रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मन क़रअल क़ुरआन व अमिल बिमा फ़ीह उल्बिस वालिदाहु ताजन यौमल क़ियामह ज़ौउहु अहसनु मिन ज़ौइश शम्स औ कमा क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। सदक़ल्लाहुल अलियुल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल उम्मियुस सादिक़ुल अमीन व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। सब दोस्त प्यारे पैगंबर हजरत महबूब मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथा सलात शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि अदद खल्क़िका व रिदा नफ्सिका व ज़िनत अर्शिका व मिदाद कलिमातिका व अदद कुल्लि मालूमिन लका दाइमन अबदा। प्यारा मुसलमान भाइरो, अज हिन गोठड़े खमीसो अतार जे अंदर हिन उन जामी मस्जिद में कुरान पाक जो जलसो आहे। हे त हुकुम थियो, अहिड़ा असां वटि तव्हां वटि बुज़ुर्ग पातल आहिनि जिन जा असां ॼण शागिर्द था सूं, पर जेको संगत जो हुकुम थी वञे अल्लाह से जेको चवर आहे बयान करे छॾिजे। पर जेको तव्हां असां बयान ॿुधूं त वरी अल्लाह से अमल जे बि तौफ़ीक़ अता फरमाए। कहीं जे भी बारे में कहीं का पुछा कान थींदी। हर एक मानव का पांजे पुछा थींदी। कायनात जे अंदर 18,000 मखलूकात जे किस्मन मझा तोखे इंसान करे जो दुनिया में आंदो से न तुझा मुकाबले में जबल सोहन, न आसमान सोहे, न सिजो, न चंड्रो, न जमीन काशे न। वरी उन खां बाद में अहिड़े नबी हजरत महबूब मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जहिड़ो नबी तव्हां ॾे नबी ऐं रसूल करे मोकिलियोसीं। हे क़ुरान पाक मुंहिंजो कलामुल्लाह है, तव्हां ॾे आयो। घरनि में पियो हो, मस्जिदनि में पियो हो, मकतबनि में हुयो, मस्जिद में भी पढ़ियो पियो वञे, मदरसनि में भी पढ़ायो पियो वञे। हर जगह ते इन जी तालीम ही सॼी दुनिया इन शइ खे मञे पई त वाकई इहो अल्लाह जे तरफ़ां कलामुल्लाह आयो आहे ऐं असां के भी इन जे मुताबिक जिंदगी गुजारणी आहे। हुकुम असां के इहो आहे। हाणे ॿुधाए त तो इन ते केतिरो अमल कयो। क़ुरान जो तोखे चयो त नमाज़ पढ़ त पढ़ी। क़ुरान पाक जो तोखे चयो त अबे अमा जो अदब कर त कई। क़ुरान पाक जो तोखे चयो त मस्जिद के आबाद कर तो कयो। क़ुरान पाक जो तोखे चयो त अल्लाह जो ज़िक्र इबादत कर तो कई। मतलब त कई मसाइल आहिनि। तो असां खां पंहिंजी पुछा थींदी क़यामत जे ॾिहाड़े, छो त उन ॾींहं जे अंदर न औलाद के अबो कमी ईंदो, न अबे के औलाद कमी ईंदो, न दोस्त के दोस्त कमी ईंदो। तव्हां असां के ईमान सां गॾो गॾु पंहिंजो अमल कमी ईंदो। जेतिरो अमल कंदासीं ओतिरो असां खे फ़ाइदो थींदो। तॾहिं रब करीम फरमायो, मा आताकुमुर रसूल फखुजूहु
वमा नहाकुम अन्हु फंतहू। कुरान पाक या मुझो महबूब मोहम्मद करीम सब चो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जैसे जो तव्हां के हुक्म करें तव्हां के हुक्म थे तो नमाज पढ़ो तो पढ़ो, रोज़न जो हुक्म करे तो रोज़ा रखो, ताकत आहे तो ज़कात जी तो तव्हां ज़कात ॾियो, पंहिंजो माल हक़ हलाल जो हुजे, ज़कात न ॾींदो तो सॼो हराम। पूरी ज़िंदगी तव्हां कमायो पर तव्हां खे जेकॾहिं ख़र्च पके जी हाजत ऐं ज़रूरत आहे त हज कयो त अल्लाह जो हुकुम मञे करे तव्हां हज कयो। जिन शइ खां तव्हां खे क़ुरान पाक रोके त उन्हनि शइ खां रुकिजी पओ। अल्लाह पाक तव्हां असांखे शिरक खां रोकियो, मुनाफ़िक़ी खां रोकियो, ज़िना खां रोकियो, व्याज खां रोकियो, शराब जे पीअण खां रोकियो, वॾड़नि जी बेइज़ती करण खां रोकियो, वॾड़नि जी इज़त कयो। अबे अम्मा छो न हुजनि पर मिट माइट जो न हुजनि, वॾड़नि जी इज़त कयो, हिननि नंढड़नि जे मथां शफ़क़त कयो। जेको टाइम तव्हांखे मिले त हिन क़ुरान पाक जी तिलावत कयो। मरण खां बाद में जॾहिं क़बर में वेंदव तव्हांखे न दौलत कमु ईंदी, न तव्हांखे मिट माइट कमु ईंदा, न तव्हांखे दुनिया जी का बि पहर कमु ईंदी। अल्लाह पाक जे नबी हज़रत महबूब मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, जॾहिं मैयत वफ़ात कंदो आहे, वफ़ात करण खां बाद में न हाणे इहो आफ़ीसर आहे, न को ॿियो को सरदार आहे, न को वॾो माण्हू आहे, हाणे उहो उनजो जनाज़ो आहे, उनजो मैयत आहे। उहे जेकॾहिं उन मैयत खे दुनिया में ई जेकॾहिं मिट माइट गुस्ल न कराइनि त ईअं पियो हूंदो त केरु उनखे कोन लिखींदो। इहो कफ़न बि मिट माइट ॾींदा, खणी करे ईदगाह ताईं ईंदा त दुआ बि उहे घुरंदा। उन्हीअ खां बाद में क़बर में जेसीं ताईं बानो पाचंदो त दफ़न करण खां बाद में मिट माइट मोटी वेंदा, या खटड़ी बि मोटी वेंदी, या हंध बिस्तरा बि मोटी वेंदा, हर शइ मोटी वेंदी, पर हिकिड़ी शइ आहे जेका बानड़े सां उन क़बर में साण हूंदी, जंहिंजो नालो ईमान ऐं अमल आहे। तॾहिं कंहिं चयो आहे अमल से बनती है जन्नत भी और जहन्नम भी, ये खाकी अपनी फितरत में न नारी है न नूरी है। पाक पैगंबर फरमायो, इन जो रूह जिस्म मां निकिरी वियो, मथे हलियो वियो, दीनदारत आला इल्लीन में हलियो वियो, जेकॾहिं बीदीना त सिजीन में वेंदो। वरी इहो मोटी करे इन खे मलाइक इन जिस्म में रूह जो पासो रखंदा आहिनि। उन खां बाद में इहो रूह जॾहिं मोटी ईंदो आहे त उनखे हिकिड़ी अजीब ग़रीब सोने में सोणी भले में भली काइनात में जंहिं अहिड़ी तस्वीर जी हुन ज़ियारत ई कान कई हूंदी, उहा उनखे सूरत तस्वीर नज़र ईंदी। क़बर अबो बि वियो, बच्चा बि विया, दुनिया दौलत वई, हे बंगला पिया आहिनि, हे बाग़ात पिया आहिनि, हे सवारियूं पियूं आहिनि, का शइ कंहिंखे कमु कान ईंदी। इहो त मां जांदे जे माग वांगुरु माण्हूअ खे इस्तेमालु करिणो आहे, पर दुनिया में रही करे उहो कमु करिणो आहे जेको क़बर में कमु अचे, क़यामत में कमु अचे। क़यामत वारो ॾिहाड़ो 50,000 वरिया वारो हिकिड़ो ॾिहाड़ो हूंदो। तव्हां असां 17 कलाकनि वारे ॾींहं खे बर्दाश्त नथा करे सघूं। उन ॾींहं जे अंदरि न पेर ढकियल हूंदा, उन ॾींहं जे अंदरि जुकासो मथा ढकियल हूंदा, न उन ॾींहं जे अंदरि जिस्म ते को कपिड़ो हूंदो। सोणे महबूब मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, सिज जेको किरोड़ मील परे या मथे खां नेज़े जेतिरो मथे परे हूंदो, ज़मीन तपी टामे जहिड़ थियल हूंदी, को कंहिंजो कमु कोन ईंदो। अल्लाह तबारक व तआला फरमायो त दुनिया में मां तव्हां ॾे नबी मोकिलिया, रसूल मोकिलिया,
आलिम मोकिलिया ए क़ुरान पाक मां तव्हां ॾे ॿारे मोकिलियो तव्हांखे सिहत ॾिनमि तव्हांखे ज़िंदगी ॾिनमि तव्हांखे दुनिया ॾिनमि तव्हांखे दौलत ॾिनमि ऐं अहिड़ो नबी मां तव्हांखे ॾिनो जो 1,24,000 नबी हुन जे नबी हुजण जे उम्मती हुजण जे लाइ दावा करिया त रब असांखे नबी त बणाई रसूल बणिजी वियासीं पैगंबर बणिजी वियासीं आसमानी किताब तो असांखे ॾिना पर जंहिं महबूब मुहम्मद करीम सभु चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तारीफ़ तो तौरेत में लिखराई जंहिंजी सिफ़तूं तो इंजील में लिखरायूं जंहिंजो सिफ़तूं तो चुकादो ज़बूर में लिखरायूं जंहिंजी चुकादो कलमा पाक जन्नत जे अंदर अर्श मुअल्ला ते लिखराया जन्नत जे वणनि मथां हिक हिक पन जे मथां कलमो लिखियल हो ला इलाहा इल्लल्लाहु मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अहिड़े महबूब मुहम्मद करीम जो असांखे उम्मती बणाई हाँ बशर ते कि जो असांखे नबी त पढ़ायो पर उन जो उम्मती बणाई आहे को एहसास आहे का सोच उन जी सुन्नत नथी वणे उन जो क़ुरान नथो वणे उन जी निमाज़ नथी वणे उन जा आदाब नथा वणनि उन जा अख़लाक नथा वणनि उन जी सीरत नथी वणे उन जी सूरत नथी वणे काइनात जे अंदर रब करीम फरमायो मुझे अज़ली अबदी शर्मदी इल्म जे अंदर जेका मूंखे सोने में सोनी सोने में सोनी सोने में सोनी सूरत जेका नज़र आ तव्हांजे महबूब मुहम्मद करीम खे मां अता कई उन जे तुफ़ैले में तव्हांखे मां इंसान बणायो अखियूं ॾिनियूं मांव कन ॾिना मांव ज़बान ॾिनी मांव हथड़ा ॾिना मांव तव्हांखे अहिड़ी जॻह ते मां तख़लीक़ कई पूरी दुनिया जा इंसान गॾु कोन्हनि खे ख़बर कान्हे त इंसान जे तख़लीक़ जी कहिड़ी जाइ आहे तॾहिं अल्लाह पाक फरमाए हे अहिड़ो महबूब आहे जेका सो प्यारो क़ुरान पाक मां तव्हांखे ॾिनो कॾहिं बि खोले पढ़ियो हिदायत क़ुरान पाक में रहनुमाई क़ुरान पाक में शफ़ाअत क़ुरान पाक में इज़्ज़त क़ुरान पाक में अज़मत क़ुरान पाक में हक़ सच क़ुरान पाक में अहिड़ो कमु जेको तव्हांखे दुनिया आख़िरत में कमु अचे इहो क़ुरान पाक में फरमायो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़बर में बानू पाचंदो आहे इनखे सुहिणी सूरत नज़र ईंदी आहे पाण उन खां जेका थोरो घबराए करे पुछंदो आहे त तूं केरु आहे हिते त न अचण जी जॻह न मोटी वञण जी जॻह तूं काथां आयो आहे उहा सूरत उनखे जवाबु ॾींदी आहे मुंहिंजा प्यारा बानड़ा मुस्लमान अल्लाह जा बाना दुनिया में मां तोसां गॾु हुयो तो मूंसां दुनिया में वफ़ादारी कई तो मूंसां दुनिया में इज़त कई तो मुंहिंजी दुनिया में जेका सो ताबेदारी कई हाणे मां उहो ई क़ुरान आहियां पर दुनिया में 30 सिपारनि जे सूरत में 2 पाठनि में बंदि हुयुसि 114 सूरतुनि जे सूरत में हुयुसि 6666 कमो बेश आयतुनि जे सूरत में हुयुमि सुबह जो भी पढ़ंदे हैं रात जो भी पढ़ंदे हैं नमाज में भी पढ़ंदे हैं ॾींहं जो भी पढ़ंदे हैं तो रात जो भी पढ़ंदे साॻियो मां क़ुरान पाक आया जेको लोह महफूज़ मां अची करे मुहम्मद मुस्तफ़ा ते मूंखे अल्लाह पाक मोकिलियो ओ साॻियो क़ुरान पाक आया जो दुनिया में तो मूंसां वफ़ादारी कई हाणे क़यामत मां तोसां गॾु आहियां कंहिं बि क़िस्म जो घबराए न पाण फरमायूं ये क़ुरान पाक दुनिया जो रूह आहे तव्हां असां इंसान आहियूं वेठे वेठे ख़बर तेॾी महिल पवंदी आहे हिनखे अटैक थी पियो दिमाग़ जी रग टुटी पई बीमार थी पियो यकदम जो कासो वफ़ात करे वियो अखियूं साॻियूं आहिनि कन साॻिया आहिनि ज़ुबान साॻी आहे हथ साॻिया आहिनि को पराठी में बेजालो ऐं मग़ज़ दिमाग़ साॻियो आहे दिलि बि साॻी आहे पर कहीं बि कम जी कान्हे का छो त इहो असुल जेको इंसानु हुयो जंहिंजो नालो रूह हो उहा निकिरी वई हाणे पोतो आहे हाणे मिटी आहे हाणे त रुगो मयत आहे हाणे त जनाज़ो आहे तॾहिं सोने महबूब मुहम्मद करीम फरमायो पाण फरमायो हे क़ुरान पाक पूरी काइनात जे लाइ रूह आहे सिज उभरे थो जो क़ुरान पाक आहे
चंड उभिरे थो जो क़ुरान पाक आहे, ज़मीन पंहिंजा फसल उकलाए थी जो क़ुरान पाक आहे, आसमान पंहिंजे जॻह ते जेका जो बुलंदाई वठी वेठो आहे जो क़ुरान पाक आहे। इहो क़ुरान पाक जॾहिं हलियो वियो त न सिज हूंदो, न चंड हूंदो, न ज़मीन हूंदी, न जबल हूंदा, न वण हूंदा, त माण्हू त जेको आहे सो अॻे ख़तम थी वेंदा। तंहिंजे करे अल्लाह पाक मां हिदायत तव्हांजे लाइ आहे त हिन क़ुरान पाक में आहे। क़ुरान पाक पढ़ो, क़ुरान पाक ते अमल कयो, क़ुरान पाक जी इज़त कयो, क़ुरान पाक जो अदब कयो, घरड़नि में बचड़नि खे बि क़ुरान पाक पढ़ायो। तॾहिं अल्लाह पाक मां त या अय्युहन नास, ओ माण्हू हिन मस्जिद में, जामे मस्जिद में, अतारनि जे ॻोठ में अचण वारा तव्हां सभु इंसान आहियो, तव्हां सभु माण्हू आहियो। जंहिं जॻह ते आवाज़ वञे थो पियो उहे बि बशर आहिनि, उहे बि इंसान आहिनि, उहे बि माण्हू आहिनि। कॾहिं त अल्लाह पाक फरमायो त मां रब करीम न हज़रत ॿियनि नबियनि खे कॾहिं कंहिंखे इलाइक़े ॾे नबी करे मोकिलियो, रसूल करे मोकिलियो, वो ज़िले ॾे वियो, वो पंहिंजे क़ौम ॾे आयो, वो पंहिंजे इलाइक़े ॾे आयो, वो पंहिंजे परगिणे ॾे आयो। पर अल्लाह पाक फरमात तूं महबूब मोहम्मद करीम वमा अरसलनाक इल्ला काफ़तल लिन्नास बशीरन व नज़ीरा। मुंहिंजा महबूब हुननि नबियनि खे मां पंहिंजे पंहिंजे इलाइक़े ॾे नबी करे मोकिलियो, पर मां तो महबूब मोहम्मद करीम खे पूरी काइनात जे इंसान ज़ात जे लाइ इंसाननि जो नबी तूं, नबियनि जो बि नबी तूं, मलाइकनि जो नबी तूं, जिन्ननि जो नबी तूं, वणनि जो नबी तूं, समंदरनि जो नबी तूं। तॾहिं अल्लाह तबारक व तआला फरमा वरफ़अना लक ज़िक्रक, सोना महबूब मोहम्मद करीम असां तुंहिंजे ज़िक्र खे बुलंद ऐं बाला करे छॾियो आहे। यादि रखी छॾियो मुस्लमानो, अल्लाह तबारक व तआला फरमा मुंहिंजा महबूब जंहिं जॻह ते मां रब करीम जी रुबूबियत आहे उन जॻह ते तो मोहम्मद मुस्तफ़ा जी नुबुवत ऐं मुस्तफ़ाई आहे। बाक़ी कहिड़ी शइ बची, का अहिड़ी का जॻह आहे त जंहिं ते रब करीम जी रुबूबियत न हुजे। तने अल्लाह पाक फरमा त मूंसां गॾो करे तुंहिंजो नालो मां रखिरायो आहे। तने अल्लाह पाक फरमा ओ दुनिया जा इंसान हो, मर्द आहियो, औरतूं आहियो, अरब जा आहियो, अजम जा आहियो, किथों जा बि आहियो, दुनिया में अबो पंहिंजे औलाद खे सॾु करे, उस्ताद पंहिंजे शागिर्द खे सॾु करे, मुर्शिद पंहिंजे मुरीद खे सॾु करे, वक़्त जो पैगंबर पंहिंजे उम्मतीअ खे सॾु करे। हे रब्बे ज़ुल जलाल हिन क़ुरान पाक जे मारिफत सॾे करे तव्हां असांखे चवे थो ओ इंसान, ओ माण्हू, ओ आदम जी औलाद, जिथों जा बि आहियो, कहिड़ा बि आहियो, भूरा हो, कारा हो, अरबी आहियो, अजमी आहियो, सिंधी आहियो, बलोच आहियो, कहिड़ी बि क़ौम जा माण्हू आहियो, क़ुरान पाक जो कासो मां तव्हां ॾे ॾियारे मोकिलियो आहे। हिदायत तव्हां जे लाइ क़ुरान पाक में आहे। हू अहिड़ो आहे, फलाणो अहिड़ो आहे, फलाणो ॿोलियो हीअं थो करे। तूं पंहिंजे जेका अमलनि खे सुधार, ॿिए जी कंहिंखां बि पुछा कान थींदी। उस्ताद अबे हिकिड़े भेरे पुछो न पंहिंजे पुट खां, कल्ह जेको इम्तिहान थियो तॾहिं ख़बर कामयाब वई, महिनत कई, चई त फलाणो ना पास। पुट मां तोखां थो पुछां त तूं ॾिस त तूं छा थी, कहिड़े सब्जेक्ट में तो केतिरियूं मार्कूं खयूं। फलाणो जो कासो ना पास, फलाणो ना पास, इन जो हीअं धको हाणे पुछी सॼे ख़बर तुंहिंजो थो पुछां, तोखां थो पुछां, तूं ॾिस न। चई त मां फेल, मां फेल, हो ना पास है फेल। यादि रखी सघे का बि दुनिया जे पार कंहिंखे कमु न ईंदी। हिते ख़ुशामद बि कंदा, मिट माइट बि रोअंदा, रड़ियूं कंदा। जेकॾहिं माण्हू अचे त अॼु पेर कोन थो, पर पोइ बि लॼियूं कुॾियूं माण्हुनि खां अॼु फलाणो बीमार हली त हली पुछी अचूं, केरु कंहिंखां पुछण वारो आहे? सभु कुझु तव्हां असांजे लाइ क़ुरान पाक में आहे, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे सुन्नत में आहे। तॾहिं अल्लाह पाक फरमाया अय्युहन नास, ओ माण्हू, ओ आदम जी औलाद, क़द जाअतकुम मौइज़तुम मिर रब्बिकुम व शिफ़ाउल लिमा फ़िस
सुदूर मां तव्हां वाइज़ मोकिलियो आहे मां तव्हां नसीहत मोकिली आहे मां तव्हां ख़ैर ख़्वाही मोकिली आहे वाइज़ माना वाइज़ हुजे त क़ुरान पाक जो हुजे नसीहत आहे त क़ुरान पाक जी हुजे हिदायत आहे त क़ुरान पाक जी हुजे रोशनाई आहे त क़ुरान पाक जी हुजे पूरी दुनिया में हिन क़ुरान पाक के छॾे करे काॾे के भिटकंदव पीरनि ॾे वेंदव फ़क़ीरनि ॾे वेंदव काॾे बि वेंदव किथे बि तव्हांखे हिदायत कान मिलंदी हिदायत तव्हांखे मिलणी आहे त क़ुरान पाक में मिलंदी पढ़ो त क़ुरान पाक खे पढ़ो ॾिसो त क़ुरान पाक खे ॾिसो अमल कयो त क़ुरान पाक ते अमल कयो न त दुनिया में झुकाज़ो तव्हांजे लाइ बचा झुकाज़ो क़ुरान पाक खां सवा का बि शइ कान्हे का तॾहिं नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जन फरमायो जॾहिं माण्हू क़ब्र में वेंदो आहे सुहिणी सूरत ईंदी आहे पोइ उन खे चवंदो आहे त तूं केरु आहे क़ुरान पाक उन खे चवंदा त ओ मां साॻियो कलामुल्लाह आहियां मस्जिद में बि पढ़ंदे हैं राति जो पढ़ंदे हैं ॾींहं जो पढ़ंदे हैं जेको मुंहिंजो हुकुम थींदो वेंदो उन जे लाइ अमल कंदे हैं हाणे क़यामत ताईं मां तोसां गॾु आहियां पाण खे अकेलो न सम्झ पंहिंजे कीड़नि मकोड़नि जी वारी जॻह न सम्झ मां क़यामत ताईं ओ साॻियो क़ुरान पाक आहियां जेको तुंहिंजे लाइ अलाह पाक मूंखे मोकिलियो कुझु कोन्हे क़ुरान खां सवाइ ख़ुदा जो कसम आहे हिकिड़ी हदीस मां तव्हांखे ॿुधायां पाण फरमायूं मलाइकनि खे अल्लाह तबारक व तआला हुकुम कयो फलाणो ॻोठड़ो आहे ओॾे वञो जी साईं असां वञूं था उते वञो सभु बेनिमाज़ी थी विया सभु शराबी बणिजी विया सभु ज़ानी बणिजी विया सभु मुशरिक बणिजी विया यादि रखी छॾियो मुस्लमान इहे सभु करतूत जेके अॻियनि उम्मतुनि में हुआ असां में बि अची विया आहिनि वञो इन ॻोठड़े जे हेठां चकी कढी करे आसमान ते आणे करे पोइ उनखे ऊंधो कयो मलाइका उते पहुता आहिनि असुर जो टाइम आहे सुबुह जो टाइम आहे मलाइकनि जो काज़ ॾुढो हिकिड़ो मकतब आहे नंढड़ो मासूमड़ो आहे जेको जीअं तव्हांजे ख़मीस अतार जे अंदरि हिन मस्जिद में जेको तव्हांखे उस्ताद अब्दुल समद साबित क़ुरान पाक पढ़ाईंदो आहे नंढड़े मासूमड़े क़ुरान पाक जी तिलावत कई बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन उन क़ुरान पाक जे बिस्मिल्लाह का बाद में अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन जी आयत तिलावत कई अल्लाह पाक फरमायो ओए मलाइका मूडे मुतवज्जो थींदा रब तो त असांखे अज़ाब जे लाइ मोकिलियो इहे बेफ़रमान थी विया इहे बदकार थी विया सज़ा जा हक़दार थी विया दुनिया में बि इन्हनि खे अज़ाब अचणु खपे हाणे तो त असांखे मोकिलियो पर आहे तुंहिंजे हबीब जो उम्मती आहे नंढड़ो मासूम जेको मरफूल कलम आहे को बि कलम उन ते कोन्हे को पर उन क़ुरान पाक जी आयत तिलावत कई आहे हाणे असांजो हुकुम छा आहे अल्लाह पाक मां त मलाइको मूंखे सभु ख़बर आहे तव्हांजे ज़बान मां तव्हां खां ॻाल्हाइणु चाहियां पियो त क़यामत ताईं मां तव्हांजे ज़बान मां ॻाल्हाए त महबूब मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे उम्मत जा वॾा त पंहिंजे जॻह ते हिन नंढड़े मासूमड़े क़ुरान पाक तिलावत कई आहे हाणे इन क़ुरान पाक जे तिलावत जे बरकत जे करे इन ॻोठ तां 40 साल अज़ाब टारे छॾियो मश्किरी आहे मामूली किताब अल्लाह पाक फरमायो जबलन ते नाज़िल कयो हा त कोन ज़रड़ा ज़रड़ा थी वञनि हा आसमान बर्दाश्त को न कयो ज़मीन बर्दाश्त को न कई जंहिंमें अज़ली इल्म बि इन में आहे दुनिया जे ठहण खां जो इल्म इन में 1,24,000 नबियनि जो इजमाली तौर ते ज़िक्र क़ुरान पाक में ऐं उन जे उम्मतुनि जो ज़िक्र क़ुरान पाक में सिज चंड जो ज़िक्र क़ुरान पाक में जन्नत जहन्नम जा हालात क़ुरान पाक में ऐं पूरी दुनिया में इल्म आहे त क़ुरान पाक जो आहे पर एॾी ताक़त वारो आहे जेकॾहिं असां जबलनि ते नाज़िल कयूं हा त ज़रड़ा ज़रड़ा थी वञे हा पर ओ महबूब मुहम्मद करीम फइन्नहु नज़्ज़लहु अला क़ल्बिक यो कुरान पाक तुंहिंजे क़ल्ब अतर ते नाज़िल थियो आहे सीरत जो जलसो आहे इन मां अंदाज़ो लगायो न जबल बर्दाश्त था करे सघनि न आसमान बर्दाश्त थो करे सघे न ज़मीन बर्दाश्त थी करे सघे पर पूरे अॻ खां पोइ जो इल्मु हिन क़ुरान पाक में अल्लाह पाक इहो इल्मु इहो मज़बूत क़ुरान पाक तव्हांजे क़ल्ब ते नाज़िल कयो
कुरान खे ॿुधो कुरान ॾिसो कुरान अमल कुरान ते अचो अदब कुरान पाक जे कयो जेका मां हदीस मुबारक पढ़ियमि पान फरमाया मन क़रअल क़ुरआन व अमिल बिमा फीहि उल्बिस वालिदाहु ताजन यौमल क़ियामा हे जेको जिन कुरान पाक आहे नंढड़ा हुजन वॾड़ा जेके कुरान पाक पढ़न था पिया इन पढ़ंदड़नि जे क़यामत जे ॾिहाड़े अब्बे अम्मा जे मथां हो सोनो ताज रखराए वेंदो कुरान पाक जे पढ़ंदड़नि जे लाइ अल्लाह तबारक व तआला का दुआ है जैसे ते कुरान पाक आहे त दुनिया भी आहे कुरान पाक वयो त दुनिया भी वई मदरसा आहिनि जो कुरान आहे मस्जिदूं आहिनि जो कुरान आहे सुहारियूं आहिनि दस्तारियूं आहिनि जो कुरान आहे कलमो पाक आहे त कुरान पाक आहे जंहिं कुरान पाक हलियो वियो पूरी दुनिया जो जहान जो कादो ख़त्म थी वेंदो अल्लाह पाक फरमा त जीअं तव्हांजे जिस्म मां रूह वेंदो आहे त माण्हू ठले जो ठलो मिट्टीअ जो बोतो हूंदो आहे कुरान पाक त पूरी दुनिया जो जहान ईअं थी तो हाणे अल्लाह के इन जहान जे हलाइण जी ज़रूरत ई कान्हे का अल्लाह पाक खां दुआ है त असांखे इन जे मथां अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए मां जेको चयो मूंखे बि तव्हांखे बि सभिनी खे अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन व मा अलैना इल्लल बलागुल मुबीन परे खां असांजा मेहमान हज़रत साईं मौलाना सऊद दुआ साईं घुराईंदा अला सय्यदना मुहम्मद नबी उम्मी व आलिहि व सहबिहि व बारिक वसल्लम तदकुल मालूम अलक बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अर्रहमानिर रहीम मालिकि यौमिद्दीन इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन हस्बुनल्लाहु व निअमल वकील फनिअमल मौला व निअमन नसीर ला इलाहा इल्ला अंत सुब्हानक इन्नी कुन्तु मिनज़ ज़ालिमीन या अल्लाह जेके जलसो रखायो वा उन्हनि जे हिन ख़िदमत के मेहनत के जज्बे के कबूल फरमा किथों किथां बुज़ुर्ग आहिनि असांखे क़ुरान हदीस रोशनाई में उन जी फज़ीलतूं ॿुधाईंदा पाक पैगंबर जी सीरत ऐं सूरत ते बयान कंदा ॿुधण खां बाद में असांखे अमल जी तौफ़ीक़ अता फरमा अहिड़ो अमल हुजे जेको क़ब्र क़यामत में कमु अचे असांजे आलमनि जे अचण खे बि क़बूल फरमा जेके दोस्त ॿुधण आया आहिनि उन्हनि खे बि क़बूल फरमा हिन मस्जिद खे क़यामत ताईं आबाद ऐं शादा फरमा नमाज़नि सां जंहिं जॻह ते क़ुरान पाक जो आवाज़ वञे थो जिते मुंहिंजूं मुस्लमान भेनरियूं अमड़ियूं न्याणियूं जेके अदब सां वेही क़ुरान पाक ॿुधनि था उन्हनि जे ॿुधण खे क़बूल फरमा क़यामत ते उन जे लाइ अजुर अज़ीम पियो लिखियल आहे सल्लल्लाहु तआला अला खैर खल्क़ी मुहम्मद व आलिहि व सहबिहि अजमईन आमीन बिरहमतिक या अरहमर राहिमीन ला इलाहा इल्लल्लाह।